नशर फ़िरोज़ मामा खे आगाह कयूं। मेहरापुर जे शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। नशर फ़िरोज़ जी मॉडल क्रिमिनल कोर्ट में MN अबरार शाह जो वकील दलील ॾिना आहिनि। FIR ऐं JIT में MN अबरार शाह जो ज़िक्र न आहे। वकील जो चवणु आहे त ड्रगी अरसे खां पोइ अदालत में दरख़्वास्त ॾिनी वई आहे। अहम ख़बर आहे अवां खे ॾियूं पिया। नशर फ़िरोज़ मां मेहरापुर जे शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमण क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। नशर फ़िरोज़ जी मॉडल क्रिमिनल कोर्ट में MN अबरार शाह जे वकील दलील ॾिना आहिनि। FIR ऐं JIT में MN अबरार शाह जो ज़िक्र न आहे। वकील जो चवणु आहे त ड्रगी अरसे खां पोइ अदालत में दरख़्वास्त ॾिनी वई आहे। अवां खे आगाह कयूं पिया। अबरार अली शाह अमर जे लाॾाणी सबबु पेश न थियो आहे। UC बेलाणी जो अॻूणो नाज़िम मलिक शाहिद पेश थियो आहे। तफ़सील वठंदासीं नशर फ़िरोज़ मां ज़ाहिद क़ाइम ख़ानी खां। ज़ाहिद आगाह कजो। जी बिल्कुल बिशारत। मेहरापुर जी शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमून क़त्ल केस जी ॿुधणी मॉडल क्रिमिनल कोर्ट नशर फ़िरोज़ में थी आहे। जिते केस जे फरियादी हफ़ीज़ रहमान पारां ॾिनल 193 वारी दरख़्वास्त ते PP MN अबरार अली शाह ऐं UC बेलाणी जे अॻूणे नाज़िम जेको आहे शाहिद मलिक जे वकीलनि जेको आहे दलील ॾिना आहिनि। अब्दुल सत्तार लोरानी आहे, अयाज़ मरी आहे, वकील अबरार शाह ऐं मलिक शाह जा। उन्हनि दलील ॾींदे चयो आहे त अबरार शाह जे ऐं मलिक शाह जे मथां जेको आहे इहो केस साबित नथो थिए, छाकाणि त FIR में हिन जा नाला न आहिनि ऐं जेको आहे हुननि अथॉरिटी पेश कई आहे त हिन सूरत हाल में हिननि जा नाला जेके केस में शामिल नथा करे सघनि। साॻिए वक़्तु अदालत में जवाबदारनि ज़फ़र सेठो, ज़ुल्फ़कार, अमीर, इरशाद ऐं फरहान सेठो पारां बि ज़मानत जी जेका दरख़्वास्त ॾिनी वई। अदालत जेको आहे ॿिन्हिनि धुरनि जे वकीलनि जा दलील ॿुधाइनि ऐं 18 जनवरी ताईं जेको आहे ॿुधणी मुलतवी करे छॾी आहे। उन मौक़े ते हफ़ीज़ रहमान जो चवणु आहे त अबरार शाह ऐं मलिक शाह जे ख़िलाफ़ जेको आहे अज़ीज़ मेमून पंहिंजी हयाती में हिकिड़ा वीडियो पैगाम ॾिना ऐं इहो साबित थिए थो त अबरार शाह ऐं मलिक शाह जो सीधी या अणसीधी तरह जेको अज़ीज़ मेमून क़त्ल केस में हक़ आहे। जी ठीकु आहे ज़ाहिद, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां करण लाइ।